नाज़रीन, उस्मान शावरी भरसा गुट बचल सांद में मेघवाड़ बिरादरी के 10 घरनि खे अचानक बाहि लगण सबब संदन अलह तलह सड़ी रख थी वियो, जे सबब मुतासिर खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था सनाउल्ला थेबो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, उस्मान शावरी भरसा गोठ बचल सांद में मेघवाड़ बिरादरी के 10 घरनि खे अचानक बाहि लगी वई, जंहिं सबब अलतल सड़ी वियो। उन मौके ते मुतासिर मेरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे जेको बि ग़रीबनि जी मदद कई वञे, कुझु असां ॻोठ वारा बि असां कोन जो असां ॻोठ वारा बि कंदासीं, जेको MP MNA जंहिंखां बि पुॼे। रमज़ान जो महीनो लॻो आहे, ग़रीब लॻा पिया आहिनि सभु हींअर जेको आहे मज़ूरी करे गॾु कयो, अन्न वग़ैरह भू वग़ैरह पंहिंजे वठी गॾु कयो। उन्हनि खे असीं इहा चाहींदासीं महिरबानी त ग़रीबनि सां ज़ुल्म थियो आहे भरपाई कई वञे। इहो ओचितो हादसो थी चुको आहे, जेको तो घणे नुक़सान थी वियो आहे। भू आहे, अन्न आहे, पोइ सभिनि माना गॾिजी मदद कई असांजी ऐं टोटल उन जेको तो बाहि ते कंट्रोल करे तो गाॾियूं रसियूं 1.5 कलाक 2 कलाकनि खां पोइ रसियूं गाॾियूं। असांजे घरनि में जेको चुल्ह खां बाहि लॻी आहे, इनमें काफ़ी सारो नुक़सान थी चुको आहे। इन त काफ़ी सारो असांजो नुक़सान थी वियो, फायर ब्रिगेड हिते अची ख़राब थी चुकी आहे। असां या MP MNA खे बि चवणु चाहींदासीं जीअं अची हिते ग़रीबनि जो जेको 5 लाख रुपए नुक़सान थी चुको आहे, 5 खां 6 लाख रुपए नुक़सान थी चुको आहे, इहो अची हिननि खे फराहम कयो वञे, जेतिरो बि इमदाद थी सघे हिननि खे। ओचिती बाहि लॻी आहे, ख़बर न आहे हाणे वधीक त ख़बर जेके हिते रहनि पिया उन्हनि खे हूंदी। असां थोरा साइडे आहियूं, असां हिते रणनि ते पुॻासीं वग़ैरह धूं हो उन ते आया आहियूं, असां कुझु हेल्प अची गई आहे। बाक़ी गाॾियूं जेके फायर ब्रिगेड वारियूं 2 कलाक खां पोइ हिते पुॻियूं आहिनि। ग़रीबनि जो वधीक खां वधीक नुक़सान थी चुको आहे। अन्न हो जेको 6 महीना हींअर लाबारो करे ग़रीबनि गॾु कयो, कंहिंजी बि बनी कोन्हे, सभु ग़रीबनि मज़दूरी पिया कनि, सभु मज़दूरी ते निकितल हुया। सिर्फ़ु औरतूं घर में हुयूं, जंहिं रड़ियूं कयूं असां हुते पहुता हुआ, असां बाहि ते कुझु कंट्रोल आंदो, पर बाहि असां केरु थो वेझो अचे।